सिंध यूनाइटेड पार्टी के अगवान एक्शन कमेटी के मेंबर सईद ज़ैन शाह एटीसी कोर्ट क्लिफ्टन कराची में पंहिंजी ज़मानत कराइण बदिरां गिरफ़्तारी पेश करे छॾी। पुलिस खे सुबुह खां ई गिरफ़्तार करण खां लमाण लॻी। इन मौक़े ते सईद ज़ैन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं हुन को बि ॾोह नाहे कयो त पोइ ज़मानत छाजी कराए ऐं माफ़ी छो घुरे। हुन चयो त हाणे बहरिया टाउन सिंध हुकूमत जे ॻीचे में पवंदो ऐं असां सुरख़ुर थींदासीं। बहरिया टाउन ऐं भंडार वारे केस में एसीपी अगवान ज़ैन शाह एटीसी जे जज आॾो पेश थियो। अदालत जे जज ज़ैन शाह खां सवाल कयो, तव्हांजो नालो छा आहे, कराची में किथे रहंदा आहियो। ज़ैन शाह जवाब ॾिनो त मुंहिंजो नालो ज़ैन शाह आहे ऐं आउं सी व्यू अपार्टमेंट में रहंदो आहियां। अॼु आउं गिरफ़्तारी ॾियण जे लाइ आयो आहियां। नवाबशाह में पीपी ख़िलाफ़ चूंड विढ़ंदो आहियां। ऐं बहरिया टाउन ख़िलाफ़ एहतजाज वारे ॾींहुं उते ई मौजूदु हुउसि। हुन चयो त खेसि रिलीफ न खपे। उन्हनि जेकी कुझु कयो सिंध धरतीअ जे लाइ कयो आहे, मक़ामी माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ कयो आहे। अदालत ज़ैन शाह जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ खेसि जेल मारण जो हुकुम ॾिनो, पर पुलिस सुबुह खां वठी ज़ैन शाह खे गिरफ़्तार करण खां लमाणे लॻी। नेठि शाम 4 वॻे खां पोइ खेसि गिरफ़्तार करे जेल में रखियो पियो। राब्ता कयूं पिए मिनतूं मिलियूं तव्हां घर वञो, मूंखे चयो त केस ख़तमु कयो, सभिनी कारकुननि ख़तमु कयो। जेल हुजण या न हुजण जो मसइलो न आहे। अहम ॻाल्हि इहा आहे त सिंध जी जेका पीपलनि भिंग कई आहे, ठटे ज़िले, मलीर ज़िले ऐं ॼामशोरे में 14 सालनि जेका ज़मीनूं नाजाइज़ नमूने सां लिखियूं आहिनि, उनजे वापसी लाइ जिदोजहद आहे। ज़ालिम हिन वक़्त ते सिंध हुकूमत आहे, जंहिं दहशतगर्दीअ जा केस कया आहिनि पुरम एहतजाज कंदड़ माण्हुनि ते। उनजे करे उन्हनि खे चवंदासूं त ज़ालिम सां पंहिंजो मुक़ाबिलो आहे, वक़्त जे यज़ीद सां पंहिंजो मुक़ाबिलो आहे। हुसैनियत लाइ जिदोजहद करण लाइ तयारु थियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।